नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा आहियूं। पीर जो गोठ म्यूनसिपल इंतज़ामिया जी नााहली जो चिटो सबूत क़ंगरी मोहल्ला गोठ ॻोॻी मंगणेजो जी घटिन चोकन ऐं रोडन रस्तनि ते गंदगी फैलियल। सीएमओ क़ंगरी पंहिंजी ऑफिस बदिरां घर में आराम कराची घुमण लॻो। तालका म्यूनसिपल कमेटी क़ंगरी में करप्शन अरूज ते गंदो पानी ऐं हर तरफ़ गंदगी सबब शहरी सख़्त तकलीफ़ुनि में आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ रोडन रस्तनि चौकन तोड़े घरनि घटिन में गंदो पानी नज़र अची रहियो आहे ऐं गंदगी जा ढेर लॻल आहिनि। काफ़ी भेरा शिकायतनि जे बावजूद बि सीएमओ ॿुधी अणॿुधी करे छॾे थो। सीएमओ ऑफिस जे नंबर ते कॉल करण ते हमेशह इहो चयो वेंदो आहे त सीएमओ साहब मौजूद न आहे, जॾहिं त सीएमओ क़ंगरी नदीम जलबाणी जो मोबाइल बंदि ऐं शहर तलाह जो ॾेख ॾेई रहियो आहे। गटरनि जा ढक बि खुलियल आहिनि, पर इंतज़ामिया जी अखियुनि ते रिश्वत जी पटी ॿधल आहे जो अहिड़े नाहिल सीएमओ क़ंगरी ख़िलाफ़ को कार्रवाई बि नथो करे, जंहिं जे करे को बि तरक़ियाती कम असांखे ॾिसण में नथो अचे। बजट हड़प कंदड़ मुलविस सीएमओ एसी समेत टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे क़ंगरी खे तबाह थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।